सुप्रीम कोर्ट चूंडनि जी तारीख़ मुक़रर करण लाइ सियासी जमायतुनि खे मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो। पंजाब ऐं केपीके में चूंडनि बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस सुमलता बंदयाल चयो त असां फ़ैसिलो करे बि छॾियूं त मुक़दमेबाज़ी जारी रहंदी। मुक़दमेबाज़ी अवाम ऐं सियासी जमायतुनि लाइ महांगी साबित थींदी। जस्टिस मंसूर अली शाह चयो त वकील सियासी अॻवाननि सां मशवरो करे अॼु 4 वॻे ताईं इलेक्शन जी इम्कानी तारीख़ खां आगाह कनि। जमहूरियत जी इहा ई तक़ाज़ा आहे त धुरियूं लचक जो मुज़ाहिरो कनि। जस्टिस जमाल मंदोखेल बि चयो त असल तरीक़ो इहो ई आहे त गॾिजी फ़ैसिलो कयो वञे। जस्टिस मंसूर अली शाह चयो त क़ानूनी ॻाल्हियुनि खे हिक पासे रखी मुल्क जो सोचो, मुल्क खे अॻियां रखी सोचंदा त हल निकिरी ईंदो। फारूक एच नाइक चयो त आसिफ ज़रदारी ऐं ॿी क़यादत सां मुशावरत करणी आहे। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वञे। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल चयो त केस जो फ़ैसिलो अॼु ई कंदासीं। अदालत खां सवाइ कंहिंखे बि चूंडनि जो मुद्दो वधाइण जो इख़्तियार न आहे। ठोस सबबनि जो जाइज़ो वठण खां पोइ ई अदालत हुकुम ॾेई सघे थी। तोशाखाना केस में इमरान खान जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी अदालत तोशाखाना केस में पीटीआई सरबराह इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। एडिशनल सेशन जज ज़फ़र इक़बाल इमरान खान खे अॼु तलब कयो हो। पीटीआई चेयरमैन अञा ताईं अदालत नाहे पहुतो। अदालत इमरान खान जी गैर हाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार कंदे संदसि ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया आहिनि। काछे में पुलिस की खराब कारकर्दगी सबब बदअमनी जी बाह भड़की पई आहे। रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिब काछे जे ॻोठ मज़ारी भुरगड़ीअ जो नौजवान अब्दुल नबी बोज़दार पंहिंजे ट्यूबवेल ते वञी रहियो हो त जवाबदारनि संदसि मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण तां जवाबदार नौजवान खे गोलियूं हणी मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। ज़ख़्मी खे थाणे ते आंदो वियो, जितां लेटर मिलण बाद खेसि तालका इस्पताल जो ही मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े वासियुनि बदअमनी ऐं पुलिस जी ख़राब कारकर्दगीअ ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिविल अस्पताल दड़ो जे मुलाज़िम आशिक हुसैन कांधड़ो जी मोटरसाइकिल चोरी थियण तां अस्पताल जा मुलाज़िम पुलिस ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि चोरीअ जा वाक़िआ थियनि पिया। थाणे जा चकर काटे थकिजी पिया आहियूं पर को नतीजो नाहे निकितो। हिननि एसएसपी सजावल खां मुतालबो कयो त एसएचओ खे हटाए चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इंसानी हक़नि वारे खाते बदीन में कोठायल सेमिनार में सियासी समाजी धुरियुनि मुतालबो कयो आहे त सिंध में ज़िले सतह ते ह्यूमन राइट्स डेस्क क़ाइमु कयूं वञनि। रिपोर्टर इमरान अब्बास मूजिबि इंसानी हक़नि जी आगाहीअ लाइ कोठायल सेमिनार में सियासी समाजी शख़्सियतुनि, वकीलनि ऐं शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर जी साइंस ऐं टेक्नोलॉजी बाबति ख़ासि मुआविन तंज़ीला कंबराणी ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सदाईं इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई आहे। इंसानी हक़नि जी वज़ारत क़ाइमु करणु सिंध सरकार जो अहम कारनामो आहे। पीपी जे ज़िले सदर हाजी रमज़ान चांडियो, फोकल पर्सन ह्यूमन राइट्स अमजद अली चांडियो, एडवोकेट राम कोहली ऐं ॿियनि महिमाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे हर ज़िले में ह्यूमन राइट्स डेस्क क़ाइमु करण लाइ ज़ोर भरियो। सेमिनार में इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सियासी समाजी शख़्सियतुनि खे ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट एज़ाज़ी एवार्ड ॾिना विया। जोही तालके जे ॻोठ सदो मल्हा जे रहवासियुनि बहासर वॾेरे जे ॾाढ ख़िलाफ़ दादू पहुची एहतिजाज कयो। उन मौक़े ते इदरीस मल्हा, कासिम मल्हा, अली अकबर, अब्दुल हकीम मल्हा ऐं ॿियनि साफ़िन आॾो दाहींदे चयो त देह सर्जणीअ में संदन ॻोठ ते बहासर वॾेरो यासीन मल्हा कब्ज़ो करे रहवासियुनि खे बेदख़ल करणु चाहे थो। वॾेरे घर ख़ाली करण लाइ धमकियूं ॾिनियूं आहिनि। उन करे जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त बहासर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठुल में क़तल कयल 12 वरहनि जे नींगर गनी दाऊद पोटो जे केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ जेयूआई पारां ठुल जे रहबर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिं दौरान कारकुननि नारेबाज़ी कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ठुल में 12 वरहनि जे मस्ताने नींगर अब्दुल गनी दाऊद पोटो खे जवाबदारनि बेदर्दीअ सां क़तल करे लाश वाटर सप्लाई में उछलाए छॾियो हो। 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि ठुल पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। समाजी तंज़ीम पारां मातलीअ जे मक़ामी हाल में इज्तिमाही शादी जी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें 25 ग़रीब जोड़नि जूं शादियूं करायूं वयूं। रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिबि तंज़ीम पारां न्याणियुनि खे ॾाज में ज़रूरत जो सामान पिणु ॾिनो वियो। तंज़ीम जे चेयरमैन मोहम्मद अली शेख चयो त बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ ग़रीब माण्हुनि जी औलाद जी शादियुनि लाइ तक़रीब कोठाई वई आहे। मुस्तक़बिल में बि इन्हीअ क़िस्म जा प्रोग्राम जारी रहंदा। काज में शरीक माण्हुनि पारां तक़रीब खे साराहियो वियो।
फ़कीराबाद में पेट्रोल पंप ते कम कंदड़ पोरियत अब्दुल सत्तार शेख पुलिस एहलकार जे ॾाढ ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। हिन साफ़ नाॾो दाहींदे चयो त फ़कीराबाद चेक पोस्ट जो इंचार्ज सुभान ख़ासि खेली ईंदे वेंदे पैसा घुरे थो। इनकार करण तां गाॾी चोरीअ जे केस में फासाइण चाहे थो। हिन SSP खां मुतालबो कयो त ॼाणायल एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। भिरियालग ॻोठ शरीफ हकड़ो जे रहवासियुनि कराची पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज में औरतूं ऐं ॿार पिणु शामिल हुआ। उन मौक़े ते गफ़ार हकड़ो, नसरुल्ला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त संदन नौजवान अली गुल हकड़ो कराचीअ में दुकानदार हो, जंहिंखे पुलिस फोरू ॼाणाए क़त्ल कयो आहे। हिकु हफ़्तो थी वियो आहे पर पुलिस पोस्टमार्टम रिपोर्ट नाहे ॾिनी। कराची पुलिस जांच में को सहकार नथी करे। हिननि IG सिंध खे अपील कई त बेगुनाह मारियल नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर में चोरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे रहवासी रातियूं जाॻण ते मजबूर आहिनि। रिपोर्टर मुमताज़ टांवरी मूजिबि 2 ॾींहनि दौरान चोरीअ जा 3 वाक़िया थिया आहिनि। अणॼातल चोर बिजलीअ जो ट्रांसफार्मर थंभे तां लाहे उन मां तेल ऐं सामान कढी विया। ॿिए तरफ़ पुराणो जंगू जी सुपरमार्केट मां लाल मोहम्मद, इरफान सुल्तानी ऐं गुलाम सरवर खोसो जे दुकाननि मां सोलर प्लेटूं चोरी थी वियूं आहिनि, जॾहिं त होतवाह मां नामालूम चोर हाजी सरदार जे घर में घिरी संदसि मेह चोरी करे विया आहिनि। पर मुबारकपुर पुलिस अञा ताईं बेख़बर बणियल आहे।